अॼु मौजूद आहियूं मीरपुर ख़ास में। तव्हांखे ॾेखारियूं त सेठ हरिराम किशोरी लाल केॾा तरक़ियाती कम कराया। पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत जेको आहे गुज़िरियल 15 साल जेको आहे मीरपुर शहर खे वॾी तरक़ी ॾियारी आहे। हिन महिल असां मीरपुर ख़ास जे बल्दिया मार्केट जे ॾाढो मौजूद आहियूं। ही तव्हांखे मीरपुर ख़ास जी बल्दिया मार्केट ॾेखारियूं पिया। ऐं हिन पासे जेको ही बल्दिया मार्केट आहे ऐं पोयों रोड तव्हां ॾिसो पिया मोमदी मिठाई वारे खां जेको चांदनी चौक ॾे सेटेलाइट टाउन जो रस्तो वञे पियो। ऐं हिन पासे वारो जेको रस्तो तव्हांखे ॾेखारियूं हैदराबाद रोड जो रस्तो वञे पियो। त हिन महिल असां मीरपुर ख़ास में मौजूद आहियूं। ही तव्हांखे मीरपुर ख़ास जा ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं पिया। ऐं मीरपुर ख़ास जेको आहे सफ़ा जापान लॻो पियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त गुज़िरियल 15 सालनि में पीपल्स पार्टी जी क़यादत मीरपुर ख़ास खे जेको आहे जापान ठाहिण में का कसर कोन छॾी आहे। हिन महिल असां मीरपुर ख़ास जापान में मौजूद आहियूं। ही तव्हांखे मीरपुर ख़ास जा मंज़र ॾेखारियूं पिया था। ऐं मीरपुर ख़ास जो जेको आहे बल्दिया मार्केट जे आॾो असां मौजूद आहियूं। ही बल्दिया मार्केट जे आॾो तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं पोएं पासे तव्हांखे ॾेखारींदासीं खिपरो स्टाम रस्तो वियो हलियो उमरकोट ॾे बाईपास जेको मीरवा ॾे रस्तो वञे थो। सो हिन महिल तव्हांखे ही जेको आहे मीरपुर ख़ास जा लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। ऐं मीरपुर ख़ास ॾाढी तरक़ी कई आहे। तव्हांखे मीरपुर ख़ास जा मंज़र जेके असां ॾेखारियूं पिया था लाइव मंज़र उहे तव्हां सां ॾिसी सघो था असांजे हिन कैमरा में। ही पुठियां जेको अथव बल्दिया मार्केट अथव। ऐं ही पोएं पासे जेको आहे जेको टे मीनार चौक उन खां पहिरियां ममदी स्वीट वारो ऐं चांदनी चौक सेटेलाइट टाउन स्टेशन ॾे सॼो रस्तो वियो हलियो। ही तव्हांखे ॾेखारियूं पिया था मीरपुर जा ख़ूबसूरत मंज़र। सेठ हरिराम किशोरी लाल एॾा तरक़ियाती कम कराया सदर आसिफ़ज़ादारी जी ख़ुसूसी हिदायतुनि ते। सॼियूं जेके बजट हूं मीरपुर ख़ास में हूं। मीरपुर ख़ास जा गटर नालियूं गंद किचरा सभु साफ़ थी विया। हाणे मीरपुर ख़ास जेको शहर आहे उहो तव्हांखे जापान जा मंज़र पेश करे पियो। हिन महिल तव्हांखे असां मीरपुर ख़ास सिंध जापान ॾेखारियूं पिया।